ब्रेकिंग न्यूज़ से हैदराबाद में सुध समा ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमर की सदारत हेठ BRT येलो लाइन मनसूबे बाबत इजलास थी गुजरियो है। इजलास में मनसूबे की अग भराई जो जायज़ो वरतो वियो है। जाम सादिक पुल से गॾु येलो लाइन लाइ नई पुल की अदावत ते भी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई है। उन मौके ते शर्जील नाम मेमण हिदायतूं जारी कंदे चयो त कराची जे शहरनि जे सफ़र जी आसानीअ लाइ हुकूमती मनसूबा वक़्त ते मुकमल कया वञनि। शर्जील नाम मेमण चयो त चाहियूं था त नई पुल जी अदावत जो कमु जल्द खां जल्द शुरू कयो वञे। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, MD सिंध मास्टर ट्रांजिट अथॉरिटी ज़ुबैर चन्ना ऐं प्रोजेक्ट डायरेक्टर अमीर फज़ल समी ऐं ॿिया लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। अहम खबर है नाज़रीन हैदराबाद में वाक़िया कंदासीं। हैदराबाद में सुध समा और ट्रांसपोर्ट वाले सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमर की सदारत हेठ BRT येलो लाइन मनसूबे बाबत इजलास थी गुजरियो है। इजलास में मनसूबे की अग भराई जो जायज़ो वरतो वियो है। जाम सादिक पुल से गॾु येलो लाइन लाइ नए पुल की अदावत ते भी तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी है। इन मौके ते शर्जील नाम मेमर हिदायतूं जारी कंदे चयो है त कराची के शहरनि के सफ़र की आसानी लाइ हुकूमती मनसूबा वक़्त ते मुकमल कया वञनि। शर्जील नाम मेमर चयो त चाहियूं था नई पुल की अदावत जो कम जल्द शुरू किया वञे। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, MD सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी ज़ुबैर चन्ना और प्रोजेक्ट डायरेक्टर अमीर फज़ल समी बेन लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कया आहियूं। हैदराबाद में सुध जे समा ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमण की सदारत हेठ BRT येलो लाइन मनसूबे बाबत इजलास गुजरियो। इजलास में मनसूबे की अगभराई जो जायज़ो वरतो वियो। जाम सादिक पुल से गॾु येलो लाइन लाइ नई पुल की अदावत ते भी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई है। उन मौके ते शर्जील नाम मेमण हिदायतूं जारी कंदे चयो त कराची के शहरनि के सफ़र की आसानीअ लाइ हुकूमती मनसूबा वक़्त ते मुकमल कया वञनि। शर्जील नाम मेमण चयो त चाहियूं था त नई पुल की अदावत जो कम जल्द खां जल्द शुरू कयो वञे।